قال الله تبارك وتعالى قل إن الموت الذي تفرون منه فإنه ملاقيكم ثم تردون إلى عالم الغيب والشهادة وينبئكم بما كنتم تعملون. وقال الله تبارك وتعالى في شأن حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. تبارك وتعالى پانجي قدرت سائن جهان کے جوڑن فرمايو जेका भी मखलूकात आहे अल्लाह पाक कुन जे हुकुम सां पैदा करण फरमाई। हज़रत इंसान के अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत जे हथ सां पैदा करण फरमायो। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिट्टीअ जे लोथड़े खे 40 ॾींहं ॻोहियो वियो। अल्लाह पाक पंहिंजे कुदरत जे हथ सां ॻोहण फरमायो। हुकुम थियो त मुख़्तलिफ़ ज़मीन मां मिट्टी खणी अचो। पहिरियों मलाइके खे हुकुम थियो मिट्टीअ जे वेझो वियो। मिट्टी अलाह जो कसम ॾिनसि मोटी आयो त मूं मां मुंहिंजी का शइ जुदा न कर। वरी ॿिए मलाइके खे हुकुम थियो उहो बि साॻियो ई ज़मीन कसम ॾिनसि मोटी आयो। टे मलाइके खे बि हुकुम थियो। चौथे नंबर में हज़रत इज़राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम थियो तूं मुख़्तलिफ़ ज़मीन जे हिस्सनि मां मिट्टी खणी आ। जॾहिं इज़राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़मीन खे पटण जो इरादो कयो ज़मीन साॻियो ई कसम ॾिनो। इज़राइल अलैहिस्सलातु वस्सलाम चयो जंहिं अल्लाह जो तूं कसम ॾे थी उन ई अल्लाह जो मूंखे हुकुम आहे तंहिंजे करे मां अल्लाह जे हुकुम जी फरमाबरदारी कंदुमि ऐं मखलूक आहीं तुंहिंजी फरमाबरदारी न कंदुमि। कोई मुख़्तलिफ़ जुज़ा ज़मीन मां खणी आयो। अल्लाह पाक पंहिंजी कुदरत जे हथनि सां उनखे ॻोहण फरमायो। 39 ॾींहं उन जे मथां दुख सदमा सटिया विया। हिकिड़ी राति में अल्लाह पाक पंहिंजे रहमत जो उन जे मथां मींहुं वसाइण फरमायो। दुखनि खां बाद में जेके सुख ईंदा आहिनि त उहे दुख हलिया वेंदा आहिनि। सुख वारी ज़िंदगी उहा बहितरीन हूंदी आहे। त इन मां इहो मालूम थिए थो त उहा गैर साहदार शइ आहे। उन मां बि जॾहिं का शइ जुदा थी त उनखे बि सदमो इहो थियो त हे इंसान जो इंसाननि खां जुदा थियणु इहो बि हिकिड़ो सदमो आहे। अल्लाह तबारक व तआला हिन जहान में इहो अजीब मामिलो रखणु फरमायो आहे जो हिकिड़ा अचनि था ॿिया वञनि था। अल्लाह पाक फरमायो मौत खां कॾहिं बि तव्हां भॼी न सघंदव। फरमाए त दुनिया जी हयाती हिकु रांदि ऐं खेल आहे। पोइ इन ज़िंदगीअ जे मरहले जे अंदरि कॾहिं इंसान फ़ख्रु कंदो आहे माल ते कॾहिं औलाद ते त मूंखे माल घणो आहे, कॾहिं औलाद घणी आहे, कॾहिं राज घणो आहे, हुकूमत मुंहिंजी आहे। अल्लाह पाक फरमायो मल हयात दुनिया न आहे हयाती दुनिया जी मगर गुरूर दोखो। मौत हिकु अटल शइ आहे जंहिंखे हर हिकु ॼाणे थो मञे थो त मौत ज़रूरु ईंदो। बाक़ी मुसलमाननि खे इहो अक़ीदो रखिणो आहे त मौत खां बाद ज़रूरु असांखे ज़िंदह कयो वेंदो। अल्लाह पाक बि फरमायो सुम्मा तुरद्दून इला आलिमिल ग़ैबि वश्शहादा फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तअमलून। तव्हांखे उन जे तरफ़ रद्द कयो वेंदो, मोटायो वेंदो, पहुचायो वेंदो जेको ॼाणींदड़ आहे हाज़िर ऐं ग़ाइब जो, ज़ाहिर ऐं ॻुझ जो ॼाणींदड़ आहे। पोइ तव्हांखे ख़बर ॾींदो जेके तव्हां कम कयो था। तव्हां असांजे मथां ॿिनि क़िस्मनि जा हक़ आहिनि। हिकिड़ा अलाह जा हक़ आहिनि, ॿिया मखलूक जा हक़ आहिनि। मखलूकनि मां नबीअ जो तव्हां असांजे मथां वधीक हक़ आहे। उन खां बाद क़ुरान पाक जो वधीक हक़ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 4 हक़ बयान कया विया आहिनि। पहिरीं मार्फत हासिल कजे ऐं अज़मत दिलि जे अंदरि विहारिजे।
उन खां बाद में मोहब्बत। चौथों हक़ आहे इताअत ऐं फर्मा बरदारी। जॾहिं इंसान खे मारिफत हासिल थींदी, ॼाण थींदी, त पोइ अज़मत दिलि जे अंदरि वेहंदी आहे। अज़मत वेहंदी त मोहबत थींदी, मोहबत थींदी त ताबेदारी करण में सहूलत थींदी, आसानी थी पवंदी आहे। ऐं कामयाबी तॾहिं आहे जॾहिं मुस्लमान जी ज़िंदगीअ में अल्लाह ऐं रसूल जा अहकाम आहिनि। इहो इंसान कामयाबु आहे। सहाबा किराम उन खां बाद में अॼु ताईं जेके बि सलफ़ सालिहीन गुज़री विया आहिनि, उन्हनि जूं ज़िंदगियूं जेकॾहिं असां तारीख़ जे किताबनि में पढ़ूं त अकुल हैरान थी वेंदो। उन्हनि पंहिंजी ज़िंदगी कीअं अल्लाह ऐं रसूल जे हुकमनि ते गुज़ारी। असां बि इंसान आहियूं, अल्लाह जा ख़ल्क़ियल बाना आहियूं, रसूल जा उम्मती आहियूं। असां बि पंहिंजे तबियतुनि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ माइल कयूं, त असां बि कामयाबु रहूं। क़ुरान पाक जा भी हक़ आहिनि। क़ुरान पाक के पढ़ण, समझण, पूरी ज़िंदगी अमल करण ऐं ॿियनि ताईं पहुचाइण। जेकॾहिं हक़ अदा कयासीं पोइ क़ुरान पाक भी क़यामत जे ॾींहुं सिफारिशी बणिबो। बाक़ाया हक़ अबे अमा जा, ओड़े पाड़े जा, वॾनि जा, मिटनि माइटनि जा इहे हक़ आहिनि। इहे भी असां हक़ अदा कयूं। उन्हनि हक़नि मां वॾे में वॾो अबे अमा जो आहे। हदीस पाक मशहूर आहे, अॼु भी ताज़ी पढ़ीसीं। जुरैज नाले हिकिड़ो इबादत गुज़ार शख़्स हो, जेको पंहिंजी इबादत खानो ठारायो ऐं उन में वेही करे बंदगी कंदो हो। पोइ माण्हुनि सोचियो त हिन खे कीअं ख़राबु कयूं। पोइ हिकिड़ी हसीन जमील औरत चयो त मां हिन खे वञी पंहिंजे फिरेब में फासायां थी। आई अचे हुन जे इबादत खाने में, हिन खे घणा इलाज थियनि पर हिन हुन ते तवजो ई कोन कयो। वो हिकिड़ो धनार हुयो, उहो माल चारण वक़्त में उन जे इबादत खाने में वेहंदो हो। उन औरत उन सां मिली बेहयाई जो कमु कराए, उन मां उनखे ॿार थी वियो। इहो ज़मानो गुज़रंदो वियो। हिकिड़े ॾींहुं उन जुरैज जे इबादत खाने में उन जी अमड़ आई। अची चयसि अबा जुरैज, वो निमाज़ मशगूल हुयो। वो पंहिंजो पाण खे चए त हे अल्लाह, त हेॾो तुंहिंजी निमाज़ पढ़ी रहियो आहियां, होॾो अमा सॾु करे रही आहे, वधीक तुंहिंजो हक़ आहे। ईअं अमड़ मोटी वई। ॿिए ॾींहुं बि आई, चई अबा जुरैज, अबा जुरैज। साॻियो ई न सोचे करे निमाज़ खे अहमियत ॾिनी, जवाब न ॾिन। टे ॾींहुं बि अमड़ आई, साॻा ई लफ़्ज़ चई, पोइ हिन कोन जवाब ॾिनो। अमर जे ज़बान मां इहे लफ़्ज़ निकिता, ए जुरैज शल ज़ान्याणी जे मुंहुं पवंदी। अल्लाह जी कुदरत हुन औरत खे ॿार ॼाओ, मिटनि माइटनि वठ सॾु कयसि त ही तूं ॿार काॾां आंदो। चए फलाणो जेको जुरैज आहे इबादत खाने में, उन मूंसां इहो कमु कयो, उन खां बाद में ॿार पैदा थियो। माण्हू जो मशर आहे त जेको हुन जो इबादत खानो ठहियल हो ड्राए सिर सिर करे छॾियऊं। बदमाश खां का बदमाशी पूरी आहे त पोइ ओॾे ध्यानु घटि हूंदो आहे। पर जेकॾहिं चङे माण्हू खां को अलाह रहम करे अहिड़ो फेल कूड़ो या सचो साबित थींदो आहे, पोइ समूरनि माण्हू जी उन ते हूंदी आहे, छो त अछे लटे ते दाग चिटो थींदो आहे। पोइ अचे सिर सिर करे छॾियऊं। हुन चयनि आहे छा मामिलो? चयूं त ही मामिलो आहे। चयूं उन छोकिरे खे वठी अचो। छोकिरे खे वठी आया। उन खां जुरैज जॾहिं छोकिरो बि आयो, माई बि आई, चई मूंखे थोरी मोहलत ॾियो, मां बरकातूं निमाज़ पढ़ां। निमाज़ पढ़ी अल्लाह पाक जे तरफ़ मुतवजो थी करे छोकिरे खां पुछे, छोकिरा तूं कंहिंजो पुटु आहीं? उनखे अल्लाह पाक ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी, चई मां फलाणे धनार जो पुटु आहियां। पोइ उहे सॼा क़ौम वारा परेशान थिया। पोइ हुनखे चयो त तूं असांखे माफ़ कर, असां तोखे भली ठाहे था ॾियूं, इबादत खानो जिते तूं इबादत कर। हुन चयो त मूंखे हिन जी ज़रूरत न आहे, जहिड़ी हुई अहिड़ी ठाहे ॾियो, बाक़ी मूंखे जेका पिट लॻी आहे पंहिंजे अमड़ जी लॻी आहे। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि वालिदैन खे पारत करणु फरमाई त ॾुखे वक़्त में पंहिंजे औलाद खे ग़लति लफ़्ज़ न चवंदा कयो। इहो क़बूलियत जो वक़्तु हूंदो आहे, जॾहिं आह नाफ़रमानी जे वक़्त में निकिरंदी आहे, उहा क़बूल पइजी वेंदी आहे। कंहिं अलाह वारे चयो त असांजे अमल में आदतूं भली हूंदियूं, उहे ॿुधायईं त जॾहिं मुंहिंजा भाइर अमड़ खे तंग कंदा हुआ
वो एतिरा लफ़्ज़ चवंदी अल्लाह करे, अल्लाह तव्हांजो मुंहुं अछो करे। अक्सर औरतुनि जी आदत हूंदी आहे या ॿिए मां जी त मुंहुं शल कारो थिए, पर हू चवे पियो असांजे अमर जी आदत हूंदी हुई अल्लाह करे मुंहुं अछो थिए। त ॿिए मां खे बि पारत आहे, औलाद खे बि अल्लाह ऐं रसूल जूं पारतूं थियल आहिनि, हिक ॿिए जा हक़ आहिनि। तंहिंजे करे औलाद जे हक़नि मां वॾो हक़ इहो आहे त नालो भलो रखियऊं, तालीम भली ॾियूं, जॾहिं जवान थियनि त उनखे शादी करायूं। ऐं अबे अमा जा हक़ इहे आहिनि त जॾहिं बि हुन सां ॻाल्हाए त नरम लहजे सां ॻाल्हाए, हुनजे फर्मा बरदारी करे, दुनियावी लिहाज़ सां जेको बि हू चवनि त हुनजी फर्मा बरदारी करणी आहे। बाक़ी दीन जे मामले में अल्लाह ऐं हुनजे रसूल जो चयो वञिणो आहे। ज़िंदगी मुख़्तसिर आहे, इहा असांखे हिकु तोहफ़ो मिलियल आहे। अल्लाह जा हुकुम ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तरीक़ा अपनाईंदासीं त असांजी हिन में कामयाबी आहे। ॿिया हक़ जेके बि आहिनि अल्लाह जी मर्ज़ी आहे, पर जेके हुकूकुल इबाद आहिनि उहे ज़रूरु उन्हनि जो खुशाणो थींदो। क़यामत जे ॾींहुं ॿियो त बदिलो कोन हूंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां सुञो कंहिंखे चवंदा आहियो? साहिबनि अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह असां सुञो उनखे चवंदा आहियूं जंहिं वटि का माली ताक़त न हुजे, कंहिं खां कर्ज़ु घुरे त कर्ज़ु न ॾिनो वञे, का सिफारिश करे त उनजी क़बूल न कई वञे। पाण फरमायूं हक़ीक़ी सुञो क़यामत जे ॾींहुं उहो हूंदो जंहिंजा नेक अमल त घणा हूंदा, पर दुनिया में ॿारनि जा हक़ अदा न कया हूंदा, उहे फरियादी उनजे मथां बीहंदा, हिन जूं नेकियूं उन्हनि खे ॾिनियूं वेंदियूं, ही ठलो थी वेंदो। जेकॾहिं अञा फरियादी बची पवंदा त फरियादियुनि जा गुनाह उनजे मथां हया वेंदा, ईअं गेले करे जहन्नम में विछलाए वेंदो। अल्लाह खां दुआ आहे त रब साईं तव्हां असांखे रब साईं पंहिंजे हक़नि जे बि पूरे करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, ॿिए अमा जे हक़नि जे बि पूरे करण जी तौफ़ीक़ अता फरमाए, मिटनि माइटनि ओड़े पाड़े सां भले हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मौत जी हमेशह तयारी करणी आहे, त मौत अचणो आहे। इंसान हर ॾींहुं पंहिंजो आख़िरी ॾींहुं सम्झे, हर राति पंहिंजी आख़िरी राति सम्झे। हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, दुनिया पुठीरी आहे, आख़िरत जो जहान वेझो आहे ऐं उहो मोह वारो आहे। अकुलमंद इंसान उहो आहे जेको ईंदड़ जहान जे लाइ तयारी करे। फरमायो त दुनिया के भी पुट थींदा आहिनि, आख़िरत जा भी पुट आहिनि। तव्हां आख़िरत जा पुट थिजो, दुनिया में रही करे आख़िरत वारा अमल कयो, तव्हां त मरण खां बाद में उहा ज़िंदगी बीहे। इहो तव्हां असांजे मौतुनि जो न्यापो आहे। अॻीर नानी वई, इन खां अॻ में ॿिया विया, वरी अलाए कंहिंजो वारो आहे। पोइ इंसान हमेशह हिन मौत जी तयारी करे। गुनाहनि जे करे दिलनि ते कट थींदी आहे। साहब अर्ज़ु कयो, या रसूलल्लाह उन कट खे लाहिण जो ज़रियो छा आहे? पाण फरमायो, मौत खे घणो यादि कयो ऐं अल्लाह जो ज़िक्र घणो कयो, क़ुरान घणो पढ़ो। मौत खे यादि करण जे करे गुनाह इंसान खां न थींदा ऐं अल्लाह जो ज़िक्र करण जे करे, निमाज़ पढ़ण जे करे, क़ुरान पाक पढ़ण जे करे दिल तां जेको ज़ंग आहे उहो साफ़ थींदो आहे। दुआ अल्लाह साईं मूंखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, समूरनि मुस्लमाननि खे बि। ॿ टे कुल शरीफ़ पढ़ो, अलहम्द शरीफ़।